महंगाई अरूज पर है, इसमें में कोई शक नहीं, लेकिन वफाक ने बेनजीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के साथ जो एनडीएमए ने जो रकूम खर्च की वो 100 अरब रुपए से तजावज कर दिए। 100 अरब रुपए, अभी कई 100 अरब और चाहिए। पाकिस्तान को पांव पे खड़ा करने के लिए रहीम यार खान के दानिश स्कूल में गया। उस बच्ची का नाम था आयशा। तो मैंने कहा बेटी आप वालदा क्या करती हैं? उनका कि वो तो अंकल शहबाज कई साल हो गए, उनका इंतकाल हो गया। मेरे वालिद और रोड एक्सीडेंट में जख्मी हुए, मेरे जाने से पहले वो भी अल्लाह को प्यारे हो गए। हम चारों बहन भाई यतीम हो गए। कोई हमारा परेशानी हाल नहीं था। अपने वालिद को मैं कहा करती थी कि मैं बड़े होके डॉक्टर बनूंगी। अब मैं हर रात उनसे बात करती हूं और कहती हूं अब्बा मैं डॉक्टर बनूंगी। ये स्कूल बना है आपके लिए। वजीर आजम शहबाज शरीफ पारां मुल्क में महंगाई चोट चढ़ियल हुअण जो इतराफ़। सोबतपुर में तकरीब खे खिताब कंदे शहबाज शरीफ चयो त मुल्क संभालियो त मईशत ख़राब हालत में हुई। बरसातुनि बाद आयल बोर्ड बे मसला वधाया। बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ केतिराई 100 अरब घुर्बल आहिनि। बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ जिनेवा में डोनर्स कॉन्फ्रेंस कराए रहिया आहियूं। वज़ीर आज़म खिताब दौरान दानिश स्कूल जी शागिर्दियाणी जो ज़िक्र करे रोहण हारको थी वियो। अदालती क़त्ल खे 43 साल गुज़रण खां पोइ बि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवाम जी दिलनि ते हुकुमरानी करे रहियो आहे। क़ाइदे अवाम जे कातिलनि ऐं साज़िश में शरीक किरदारनि जूं क़बरूं वीरान आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद भुट्टो अवाम खे सोचण लाइ शऊर, ॻाल्हाइण लाइ ज़बान ऐं इज़त सां जीअण जो ढंग सेखारियो। शहीद भुट्टो मुस्लिम दुनिया जी रहनुमाई कई ऐं फ़लस्तीन जी आज़ादी वारी जदोजहद जो बि रूह रवां हो। शहीद भुट्टो पाकिस्तान जी एटमी सलाहियत लाइ ताक़तवर क़ुवतनि सां मुआहदो अटकायो। वफ़ाक़ी हुकूमत अटे जे अघनि में वाध जो ज़िम्मेवार सूबनि खे करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा चयो आहे त अटे ऐं कणक जी क़ीमत जी मुक़ररी में वफ़ाक़ जो को बि किरदारु नाहे। महांगाई ते कंट्रोल करणु सूबाई हुकूमतुनि जो कमु आहे। कणक जी ख़रीदारी बाबति वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾींदुसि। सूबा अघनि ते ज़ाब्ते लाइ क़दम खणनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ दिफ़ा करणु पाकिस्तान जो हक़ आहे। अफ़गानिस्तान खे दहशतगर्दनि जो लॉन्चिंग पैड बणजणु घुर्जे। अफ़गान तालिबान वाइदा पूरा नाहिनि कया। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान नेड प्राइस चयो आहे त तालिबान जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ क़दमनि जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। तालिबान कयल वाइदा पाड़नि, अमरीका रद्दअमल ज़रूर ॾींदो। सिंध हाई कोर्ट सिंध हुकूमत खे मकानी चूंडुनि जे शेड्यूल बाद मुक़ररु कयल एडमिनिस्ट्रेटर्स खे हटाइण जी हिदायत करे छॾी। अदालत एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी ख़िलाफ़ पीटीआई जी दरख़्वास्त ते इलेक्शन कमीशन खां जवाब बि तलब करे वरितो। अदालत पुछाणो कयो त चूंड शेड्यूल खां पोइ मुक़ररियूं ऐं बदिलियूं थी सघनि थियूं या न। एडवोकेट जनरल सिंध अदालत खे आगाही ॾिनी त इलेक्शन कमीशन जी इजाज़त सां कुझु मुक़ररियूं कयूं आहिनि। सिंध हुकूमत कराची ऐं हैदराबाद में बल्दियाती शेड्यूल जारी थियण बाद कयल मुक़ररनि ऐं बदिलियुनि वारा 18 ऑर्डर्स वापसि वठी छॾिया। मंसूर मीरानी खे DFC दादू मुक़ररु करण वारो नोटिफिकेशन मोतल। डायरेक्टर एजुकेशन DMC सेंट्रल कराची मोहम्मद असलम MD सिंध कोऑपरेटिव अथॉरिटी इजाज़ खतरी जो नोटिफिकेशन बि मोतल कयो वियो। DFC रफ़ीक शाहणी सीनियर डायरेक्टर कची आबादी KMC आफाक मिर्ज़ा TO प्राइमरी रुखसाना अख्तर PDKMC नौमान अरशद जो ऑर्डर बि रोकियो वियो। एक्साइज टैक्सेशन खाते जे ATO मदद अली खोखर समेत 18 कामरनि जा नोटिफिकेशन बल्दियाती इलेक्शन ताईं मुअतल कया विया। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान पार्टी चेयरमैनशिप तां हटाइण वारे इलेक्शन कमीशन जे नोटिस खे लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। 20 डिसंबर ते इलेक्शन कमीशन दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। इमरान खान पार्टी चेयरमैनशिप तां हटाइण वारी दरख़्वास्त ते मोकिलियल
नोटिस खे अदालत में चैलेंज कयो आहे। नॉन कस्टम पेड गाॾियुनि बाबति सुप्रीम कोर्ट में केस जी ॿुधणी। कस्टम्स पारां केस वापसि वठण जी इस्तेदारत। अदालतनि जो वक़्तु ज़ाया करण ते कस्टम्स अमलदारनि मथां 50,000 रुपयनि जो ॾंढ लॻायो वियो। जस्टिस काज़ी फाइज़ी सां रिमार्क्स ॾींदे चयो त बॉर्डर महफ़ूज़ न आहिनि, माण्हू बिना रोक टोक जे अचु वञु करे रहिया आहिनि। वॾे वज़ीर मुरादल शाह नूरियाबाद पावर प्रोजेक्ट केस में बहस जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। मुरादल शाह नूरियाबाद पावर प्रोजेक्ट में मुबैना मनी लॉन्ड्रिंग केस में इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेश थियो। वॾे वज़ीर दरख़्वास्त में इस्तदा कई त नैब तरमीमी ऑर्डिनेंस खां पोइ केस नैब जे अख़्तियारनि में न रहियो आहे, रेफरेंस मां भरी कयो वञे। अदालत दरख़्वास्त ते नैब खे नोटिस जारी करे छॾियो। ॿुधणी 12 जनवरी ताईं मुलतवी। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस जी जांच सुस्त थी वई। नौचरो फिरोज ऐं मटियारी ज़िले में मोटरवे लाइ आयल अरबे रुपया कंहिं जे खिसे में विया, कंहिं केतिरी करप्शन कई को पतो न पियो। नैब एफआई ऐं एंटी करप्शन नौचरो फिरोज ऐं मटियारी में करप्शन बाद फरार थियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कुझु न कयो। नौशेरे जो अॻूणो डीसी तशफीन आलम, रहमतुल्लाह सोलंकी, ख़ालिद चना, तपेदार ठारू खान, असगर जतोई, मुख्तियार कार न्याज़ हुजण ऐं ॿिया गिरफ़्तार न थिया।